उन्हनि करप्ट माण्हुनि जी वकालत था कनि त इहे चङा आहिनि, इहे मुतबादिल आहिनि, इहे फलाणा आहिनि, वरी बि पंहिंजा आहिनि। अड़े पंहिंजो को माण्हू धाड़ेल पंहिंजो हूंदो आहे छा? मोह बि शीदी पंहिंजो हूंदो आहे, धाड़ेल मोह बि शीदी आहे, आउं बि शीदी आहे, हू बि शीदी आहे, मुंहिंजो पंहिंजो भाउ जो माण्हू बि मारे, आउं फलाणो आहियां, बकादार छा आहे, मुंहिंजो माइट आहे, आउं बि सैयद आहे, हू बि सैयद आहे, बशीर मल्ला आहे, धाड़ेल आउं बशीर मल्ला आहियां, हू मल्ला। धाड़ेल को तव्हांजो माइट हूंदो आहे, ठग को तव्हांजो माइट हूंदो आहे। को माण्हू चकलाई थी वञे चए था वरी मुंहिंजो माइट आहे, आउं बि चकलाई जो माइट आहियां। माइटी माइटी छाजी ॻाल्हि हूंदी आहे इंसाफ़। अदा मोबाइल बंदि कर। ॻाल्हि हूंदी आहे इंसाफ़ जी, ॻाल्हि हूंदी आहे त माण्हू चङे कम सां या ग़लति कम सां लॻल आहे। हाणे उहे वरी उन्हनि बेग़ैरत क़िस्म जी हिकिड़ी मख़लूक निकिती आहे, उहा बेग़ैरत मख़लूक वरी करप्ट माण्हुनि जी दलाली करे उन्हनि जो दिफ़ा थी करे, जिन सिंधियुनि खे बुखियो मारे छॾियो आहे। सिंधी माउ खां वञी पुछो त सही त हुनजे बचे जी हाल कहिड़ो आहे। सिंधी माउ खां वञी पुछो जंहिंजो बचो बेरोज़गार आहे। सिंधी माउ खां वञी पुछो क्लिफ्टन में रहंदड़ सिंधी हो, डिफेंस में रहंदड़ सिंधी हो, खरबपति सिंधी हो, उन सिंधी माउ खां वञी पुछो जंहिंजो बचो ॾींहुं राति महिनत करे पढ़ियो, ट्यूशन वरितई, धिका झली, पंधु हलियो, गवर्नमेंट जे 2 नंबर स्कूलनि में रड़ी रड़ी पंधु हली काढ़ा में दरबदर थी पढ़ियो, ऐं पोइ जॾहिं दाख़िला लाइ पहुतो तॾहिं लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंसिस मेहरान यूनिवर्सिटी, उते चवंदा तुंहिंजी दाख़िला थी कान, सेल्फ फाइनेंस सां 50 लख रुपया ॾे पोइ दाख़िला ॾींदासीं। हाणे उहा माउ किथां हाणे 50 लख रुपया, जेके चओ था त 50 लख रुपया ॾे पोइ तोखे दाख़िला ॾींदासीं। नौकिरी वठणु सिंधी माण्हू दरबदर थी फोटो स्टेट कराए, सिंधियुनि करोड़ रुपयनि जो फोटो स्टेट था कराइनि नौकिरियुनि जी दरख़्वास्त लाइ। दरख़्वास्त करियो, पंहिंजे 3 रुपया कापी, 2 रुपया कापी, डोमिसाइल कढाए, PRC कढाए, थुकू झले डोमिसाइल ठाराइण लाइ, PRC ठाराइण लाइ हिकिड़ो ग़रीब माण्हू मिसकिन धिका खाई 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 फोटो स्टेट कराए, शनाख़्ती कार्ड खणियो, कतारनि में बीठो आहे। ॿिए ॾींहुं वरी ॾिसो त सिंध सेक्रेटरीट जे किचिरे ढेर ते करोड़ रुपयनि जी फोटो स्टेट उछलायूं पयूं आहिनि, जेके उहो ॾेई आयो त मूंखे नौकिरी मिलंदी। हुन सम्झो था दरख़्वास्त ॾिया नौकिरी मिलंदी, टपालनि जा ख़र्च कई, उहे नौकिरियूं उन्हनि पाण में विराए छॾियूं, उते करोड़नि जा काग़ज़ फोटो स्टेट थिया पिया आहिनि, करोड़नि जा काग़ज़ रस्तनि ते उछलाए छॾीनि ऐं नौकिरियूं विकामे छॾियूं। भंगी जी नौकिरी विकिणे छॾियूं, पटे वाले जी नौकिरी विकिणे छॾियूं, हर शइ नौकिरी विकिणे छॾियूं। पंहिंजे मर्ज़ी ते जेका नौकिरी न मिलनि, NTS आया, हुननि पंहिंजा माण्हू ते रखणु चाहिया, NTS वारनि खे कोन पियो ॾिनो, उन्हनि खे लठियूं हुयूं, कराची रस्तनि ते कुटियूं त हीअ भॼी वञण लाइ, इहे नौकिरियूं असीं बि खपायूं। इहे पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए NTS ज़रिए छो आया?